आदिलपुर में शेरन पारां तालीमी जागरूकता लाइ रैली कढी वई। शेरन पारां तालीमी जागरूकता लाइ सेमिनार मुनक़िद कयो वियो, जंहिं बाद जागरूकता रैली भी कढी वई। रैली में टीओ प्राइमरी मोहम्मद यूसुफ दांधो, सैयद इसरार अहमद शाह, अब्दुल कादिर चाचड़, प्रिंसिपल डिग्री कॉलेज आदिलपुर मंजूर अहमद लगारी, अली अकबर कलवड़, खालिद महमूद धारेजो ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौके ते ख़िताब कंदे अॻवाननि चयो त आदिलपुर में तालीमी जागरूकता सेमिनार कराइण जो मक़सद तालीम खे हथी वठाइण ऐं असांजे बहिराणे जे इलाक़नि मां 50% ॿारनि जे स्कूल अंदर हाज़िरी घटि आहे। हुननि चयो त वालिदैन खे गुज़ारिश आहे त हू पंहिंजे ॿारनि जी हाज़िरी खे स्कूलनि में यकीनी बनाइण लाइ किरदार अदा कनि ऐं पंहिंजे ॿारनि खे स्कूल मोकिलण बाद उन्हनि जी सार संभाल कनि त जीअं हू स्कूल वञण दौरान कंहिं समाजी बुराई खां बची सघनि। उन मौके ते रैलीअ में शरीक माण्हुनि डीसी घोटकी, पुलिस इंतजामिया, एसएसपी घोटकी, एसएचओ आदिलपुर खे अपील कई त हू स्कूल जे टाइम वक़्त सुबुह जो 8 खां मंझंदि जो 2 बजे ताईं शहर अंदर होटलुनि ते हलंदड़ क्रिकेट ऐं फिल्मूं बंदि कराइण लाइ किरदार अदा कनि। संदुनि चवणो त होटलुनि ते हलंदड़ फिल्मूं बंदि थियण सां स्कूल जा शागिर्द होटलुनि ते फिल्मूं ॾिसण बदिरां तालीम हासिल करे पंहिंजो मुस्तक़बिल रोशन करे सघंदा।